करमपुर बसां शबीराबाद करमपुर थाने जी अदडियाणी मंगसी रोड ते मंदाणी चौक वटि नामालूम टिन मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फुर जे इरादे सां मज़ामत करण ते फायरिंग करे आज़ाद चोलियाणी तालिब चोलियाणी समेत ॿिनि ॼणनि खे ज़ख़्मी करे मोटरसाइकिल रोक रक़म में ॿियो सामान फुर करण बाद फायरिंग कंदा आसानी सां फरार थी विया। इतला ते पुलिस इलाइक़े वासी ज़ख़्मियुनि जा वारिस वाक़े वारे हंधि पहुता। वाक़े जा ज़ख़्मी करमपुर थाणे खां मेडिकल लेटर खां पोइ इलाज लाइ करमपुर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल। वाक़े सब इलाइक़े में ख़ौफ़ छायल आहे। रतागार लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।